नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे ठठे खां ख़बर ॾींदा हलूं त ठठे शहर जे रहंदड़ अयाज़ कापलो मकली ते साफ़िन सां ॻाल्हाईंदे चयो त हिन जी नौजवान घरवारी जेको हिकु हफ़्तो अॻु मकली ते क़ाइम निजी अस्पताल अल शफ़ा मेडिकल सेंटर ते डॉक्टराणी पारां डिलीवरी ऑपरेशन कयो वियो, जंहिंखां पोइ औरत जो मुसलसल 6 ॾींहनि गुज़रण बावजूदि पेशाब बंदि थियण करे हालत इंतहाई ख़राब थी पई आहे। डॉक्टराणी खेसि कराची रेफर करे छॾियो। इन वधीक चयो त असां बिल्कुलु नॉर्मल हालत में डिलीवरी लाइ आयासीं, जिते लेडी डॉक्टर पैसनि जी लालच में जल्दबाज़ी में ऑपरेशन कयो ऐं 3 ॾींहं अस्पताल में दाख़िल हुअण दौरान पेशाब न अचण बावजूदि लेडी डॉक्टर खेसि छुटी ॾेई चयो त पेशाब जो को मसइलो न ईअं थींदो आहे, जंहिंखां पोइ हिकु हफ़्तो गुज़रण बावजूदि पेशाब बंदि थी वियो ऐं सॼे बदन ते सोज सबबि हालत तमामु घणी ख़राब थियण ते ॿीहर लेडी डॉक्टर सां राब्तो कयो त डॉक्टराणी पारां खेनि घुराए SIUT कराची रेफर करे छॾियो, जिते डॉक्टरनि ॿुधायो त रत जी खोट जे बावजूदि ऑपरेशन करण सबबि संदुसि गुर्दा कमु करणु छॾे विया आहिनि, तंहिं करे डायलिसिस थींदी, जंहिं ते डायलिसिस बावजूदि औरत जी हालत इंतहाई तशवीशनाक आहे। खेसि वेंटिलेटर ते रखियो वियो। वारसनि जो चवणु आहे त रत जी खोट बावजूदि डॉक्टराणी पारां ऑपरेशन करण सबबि असांजी नौजवान औरत जा गुर्दा फेल थी विया आहिनि ऐं ज़िंदगी ऐं मौत जी जंग विड़ी रही आहे। हिन चयो त मुज़ाकरा डॉक्टराणी जी सरकारी ड्यूटी बि आहे, जितां लखें रुपया हर महीने पगार खणे थी, जॾहिं त सिंध हाई कोर्ट जे फैसले मूजिबि सरकारी डॉक्टराणी निजी अस्पताल नथी हलाई सघे, पर ही लालच में अची सभिनी मरीज़नि खे संदसि ख़ानगी अस्पताल में वठी वञी ऑपरेशन करे मरीज़नि जी ज़िंदगियुनि सां खेॾे रही आहे। हिन वज़ीर आला सिंध, सूबाई वज़ीर सिहत, सेक्रेटरी डायरेक्टर जनरल हयात, डिप्टी कमिश्नर ठठो, DHO ठठो ऐं ॿियनि आला इख्तियारनि खां मुतालबो कयो त मुज़ाकरा निजी अस्पताल जी लेडी डॉक्टराणी ते FIR दाख़िल करे संदसि ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई कई वञे, जीअं आईंदा हिन क़िस्म जो को वाक़ियो पेश न अचे। डॉक्टर शबान आबाद हुते जिन डिलीवरी करण टाइम ईंदो त तव्हांखे बि ख़बर आहे, असांखे बि ख़बर आहे त हिते जॾहिं ऑपरेशन कयो वेंदो त सभ खां पहिरीं रत चेक कबो आहे त उहो अंदरि रत आहे केतिरो। नॉर्मल रत सभिनी खे ख़बर आहे त 12 पॉइंट हूंदो, समथिंग हूंदो, ठीकु आहे। हिन न्याणी जो रत हो तक़रीबन 4 पॉइंट रत ते हिननि वारसनि खे जेको आहे तस्दीक करे ॿुधायो आहे त छा ॿुधाइबो आहे पहिरीं बाबा रत खपे थो, असांखे रत जी ज़रूरत आहे, हुन खां पोइ ई ऑपरेशन थींदो। जॾहिं रत जी पूरत थींदी तॾहिं ऑपरेशन थींदो, ऐं बग़ैर पूरत जे 4 पॉइंट ते रत कयो वियो, जेको बिल्कुलु बि पॉसिबल न आहे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।